बाबा पाण में वेठा आहियूं दिल में न कजो ॻाल्हि आहे त कुझु असांजे लाइ सोचियो अथव गौर तो हुकुम कर छा ॻाल्हि आहे जीअं चवंदे तीअं थींदो हा गौर खान रहिसे जे आॾो ॻाल्हि सिधी रख हूअं बि शर्म कहिड़ो आहे बाबा साईं तव्हांखे त ख़बर आहे पाण ग़रीब हारी आहियूं हा इहो त आहे बाबा असां चऊं था त जे मिल्कियत तव्हांखे मिली वञे त मिड़ई थोरी मेहर नज़र असां ते बि कजो बाबा पाण तव्हांजे लाइ रत बि ॾिनो आहे हा गौर मां ॾिसां थो जेकॾहिं तव्हां न हुजो त पोइ मां हीअ जंग कीअं खटंदुसि न बाबा न बानी जो ॿार कहिड़ो हुकुम हलाईंदो बाबा पंहिंजी एतिरी हैसियत न आहे गौर खान रही सके सिधी ॻाल्हि करे ॿुधा त संदसि खे सम्झ में अचे हा चई ॾे गौर बाबा साईं असीं चाहियूं था त ज़मीन मिलण खां पोइ जे 25-30 एकड़ असांजे नाले कंदो त बाबा दवाऊं कंदासीं बचाऊं अवांजा बाबा साईं इन मिल्कियत मां थोरो हिसो असांखे ॾिनो आहे त मोला गंज ॾेई छॾियो अथव कहिड़ी खोटी ईंदी बस इहा ॻाल्हि आहे गौर रुगो दुआ कर मिल्कियत मुंहिंजे नाले थिए त जीअं तव्हां चवंदो तीअं कंदासीं बाबा साईं मौला तव्हांखे वॾी हयाती ॾे सॼी उमिरि दुआऊं कंदासीं परेशान न थियो मां वेठो आहियां न तव्हां परेशान छो था थियो चाचा मलूक खेर त आहे न पुट साइण मेरो घर आयो तो चाचा को कम हुयुसि हाँ कुछ परेशान पे तो बस तोला इहो न्यापो छॾे वई आहे त सुल्तान खे मुंहुं ॾाम चाचा ॿुधायई न बस एतिरो ई चई वई पंहिंजो ख़्यालु रख दुनिया ज़हर अथई नोड़ीअ खे बि नांग बणाए छॾ तू गणती न कर चाचा मां नांग बि मारींदुसि ऐं नोड़ी बि साड़े छॾींदुसि चङो पुट मां हाणे हलां घणा थी पोइ वञ सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो